सऊदी अरब में रथियल फिल्म फेस्टिवल में मज़हबी इंतहापसंदी ते बदल फिल्म के बेहतरीन फिल्म जे अवार्ड सां नवाज़ियो वियो आहे। सऊदी अरब में चौथों भेरो का फिल्म फेस्टिवल जी तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंखे हिक हद ताईं अवामी तफ़रीह जी इजाज़त जी अलामत तौरु ॾिठो पियो वञे। सऊदी अरब जे शहर दमाम में रथियल फिल्म फेस्टिवल दौरान तक़रीबन 60 फिल्मुनि जी नुमाइश कई वई, जिन मां 12 फिल्मूं औरतुनि ठाहियूं हुयूं। फिल्म डिपार्चर या रवानगीअ में हिकु जहाज़ जे ॿिनि मुसाफ़िरनि जी कहाणी बयानु कई वई आहे, जिन मां हिकु जिहादी दहशतगर्दीअ जे मक़सद लाइ सफ़र कंदो आहे, जॾहिं त ॿियो शख़्स लाइलाज बीमारी खां छुटकारो हासिल करण लाइ पंहिंजी ज़िंदगी जो अंत आणणु चाहे थो। फिल्म डिपार्चर 25 मिंटनि जी शॉर्ट फिल्म आहे ऐं उनखे बहितरीन फिल्म जे अवार्ड सां गॾु उन जे अदाकार खे पिणु बहितरीन अदाकार जो बि इनाम मिलियो आहे। गुज़िरियल साल हिकु सरकारी खातो क़ाइमु कयो वियो हो, जेको उन तरह जी तक़रीबुनि जी निगहबानी करे उन ई खाते हलंदड़ साल खे सऊदी अरब लाइ तफ़रीह जो साल करार ॾिनो हुयो। उन खाते मूजिबि सऊदी अरब जे सभ खां आला गुलकार जे कंसर्ट सां गॾु कामिक कॉन फेस्टिवल पिणु मुनक़िद कयो वियो हो। BBC मूजिबि तफ़रीह जो साल करार ॾियण जे लिहाज़ सां उते हिकु सर्कस जी नुमाइश बि कई वेंदी, जॾहिं त अमरीकी अदाकारा ऐं फिल्म साज़ ओपरा विनफ्री ऐं अदाकार इलिप चीनो जा प्रोग्राम बि मंसूबे में शामिल आहिनि। हिते आमतौरु सिनेमा ते पाबंदी आहे।